जी नाज़रीन, जमायत इस्लामी जे मरकज़ी सॾ ते 7 अगस्त ते जेको धरणे जो ऐलान कयो वियो आहे, उन ऐलान जे सिलसिले में हिकु आगाही जे हवाले सां हिते ख़वातीन विंग जमायत इस्लामी जे तरफ़ां कंदकोट प्रेस क्लब में जेको आहे त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे ऐं हू आगाही जे सिलसिले में हिते पहुता आहिनि। हिते जेके ख़वातीन आहिनि, उन सां गॾोगॾु जेके ॿार आहिनि, उहे हिते मौजूदु आहिनि। असां हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुन जो वधीक छा चवणु आहे। महंगे पेट्रोल जे इज़ाफ़ी क़ीमतनि जे ख़िलाफ़ अॼु असां पुरअमन एहतजाज करण लाइ बापर्दा ख़वातीन घरनि खां निकितियूं आहियूं। पोइ सिर्फ़ु इन लाइ जॾहिं पेट्रोल महांगो थींदो आहे त सभिनी चीज़नि जी क़ीमत वधी वेंदी आहे ऐं हिकु ख़वातीन जे नाते असां इन करे निकितियूं आहियूं जो असां जॾहिं घर जो बजट हलाईंदा आहियूं त असांजो बजट पूरो न पवंदो आहे ऐं असांजे बच्चनि जे असांजी अवाम जे लाइ असां हुकुमराननि खे अपील कयूं था त इहे भत्ता टैक्स ख़तमु करे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे, जीअं असांखे सही तरीक़े से जिंदगी गुजारने जो मौका मिले। क़यादत में हम यही कहना चाहेंगे कि लेवी भत्ता टैक्स को ख़त्म किया जाए। आज हम किसी जाती मफाद की खातिर नहीं बल्कि आम आवाम की आवाज़ बनने के लिए यहाँ पर मौजूद हैं। हम हाफिज़ नईमुर रहमान की क़यादत में हमारा एक ही मुतालबा है कि जुल्म पर काबू पाया जाए, महंगाई को काबू किया जाए और लेवी भत्ता टैक्स को ख़त्म किया जाए। मजबूर कयो वियो आहे एक्स्ट्रा टैक्सिस जी वजह सां, एक्स्ट्रा उन खां अलावा भत्ताखोरी, महांगो पेट्रोल, महांगी बिजली, महांगो गैस, लोड शेडिंग बिजली जी गैस जी हर हवाले सां तव्हां मूंखे पाण ॿुधायो कहिड़ी शइ आहे जेका असांखे मुहैया कई वई आहे। वोटनि जे वक़्तु हज़ारे वाइदा कंदा हो त असां हीअं कंदासीं, असां हूअं कंदासीं। अच्छा ठीकु आहे, बाक़ी सभु शयूं छॾो, तालीम जे हवाले सां तव्हां छा था चओ? कहिड़ी तालीम जी सहूलियत आहे? छोकिरनि खे त आहे ई न, छोकिरियुनि जे मामले में तव्हां छा था चओ? हालांकि चवंदा आहिनि त भई औरत वधीक पढ़े, वधीक मुआशरे में जेके आहिनि त तालीम याफ़्ता औरतूं हूंदियूं त माशरो सुठो थींदो। मूंखे ॿुधायो तालीम जी सहूलियत आहे? कहिड़े मामले में तालीम जी सहूलियत आहे? काथे आहे? कंहिं हिकु हंध ते आहे त तव्हां मूंखे ॿुधायो काथे आहे? काथे का बि शइ न आहे। असांजा मुतालबा इहा आहिनि त जेके एक्स्ट्रा टैक्सिस आहिनि उन्हनि खे घटि कयो वञे, बिजली जी लोड शेडिंग खे घटायो वञे, गैस जी लोड शेडिंग खे घटायो वञे। आज हमारे यहाँ इकट्ठा होने का मकसद पेट्रोल और टैक्स की इजाफी कीमतों में कमी लाना है ताकि हम बच्चे अच्छी तालीम हासिल कर सकें। हुक्मरानों से अपील करते हैं कि वो अपने इजाफी टैक्स और पेट्रोल की इजाफी कीमतों में कमी लाए। कायदे-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना ने पाकिस्तान हमें आज़ाद मुल्क देने के लिए बनाया, न कि हुक्मरानों की जेब भरने के लिए। लेवी भत्ता टैक्स नामंजूर। पेट्रोलियम मसनूआत पर से लेवी टैक्स को ख़त्म किया जाए क्योंकि हम ये समझते हैं कि लेवी टैक्स अवाम पर एक जुल्म है। हुकूमत अपनी शाह खर्चियों को पूरा करने के लिए अवाम पर जुल्म कर रही है। हाफिज नईमुर रहमान अवाम को इस जुल्म से बचाएंगे। हम ये अपील करते हैं कि पेट्रोल की कीमत कम की जाए। जी नाज़रीन, कंदकोट प्रेस क्लब में जमायत इस्लामी ख़वातीन विंग जे तरफ़ां जेको ही 7 अगस्त ते धरणे वारे ऐलान जे हवाले सां जेको आगाही जे सिलसिले में जेको हुननि अॼु हिते एहतिजाज कयो आहे, उन ख़वातीन विंग जे जेका अॻुवान हुयूं ऐं जेके ख़वातीन हुयूं उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत हुजे या तोड़े सिंध हुकूमत हुजे, उन्हनि पारां जेको आहे अवाम खे को बि जेको आहे रिलीफ फराहम न कयो आहे ऐं हुननि जो चवणु आहे त हर आए रोज़ जेको आहे त तेल जी क़ीमतुनि में जेको आहे इज़ाफ़ो कयो पियो वञे, बिजली जी क़ीमतनि में इज़ाफ़ो कयो पियो वञे, जंहिंजे करे जेको सॼो भार आहे उहो अवाम जे मथां पवे पियो ऐं अवाम जेकी आहे उहा सख़्तु मुतासिर थिए पई। हुननि इहो ई मुतालबो कयो आहे त जेको पेट्रोल आहे उनखे सस्तो कयो वञे, लेवी भत्ता टैक्स जेकी आहे उहा ख़तमु कई वञे ऐं बिजली जी जेकी क़ीमतूं आहिनि उहे घटि कयूं वञनि ऐं अवाम खे वधि में वधि रिलीफ फराहम कयो वञे। कैमरा टीम सां गॾु ग़ुलाम रसूल मीराणी, मेहरान टीवी, कंदकोट।